जामशोरो शहर में सब्जी गोश्त मच्छी ऐं मेवनि जो मार्केट न हुजण ख़िलाफ़ शहर में वापारियुनि तरफ़ां जुड़ियल कमेटी जे सॾ ते चोथे ॾींहुं बि पुलिस डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताल कई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ पुरहितन फताह चांडे सलाहुद्दीन पठाण ॿिनि जो चवणु हो त सॼे शहर में मच्छी सब्जी फ्रूट ऐं गोश्त मार्केट न आहे, जंहिं सबबि हू पंहिंजे बचनि जी रोज़ी ख़ातिर रोड रस्तनि ते बीहण करे सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। असां हितां जे आला अख़्तियारनि खे इहे ॿुधायूं था ऐं उन्हनि खे चऊं था त महिरबानी करे हिन वीचारनि जा रेड़ा खोलिया वञनि। अगरि DC वटि वञूं था, पहिरीं ॻाल्हि त DC मिले नथो, अगरि मिले थो त उहो असांखे जवाबु ॾेई धिकारे बीठी थो करे। हाणे तव्हां पाण इंसाफ़ कयो, हिन पुल हेठां ही ख़ाली पई आहे, ही गाॾियूं बीठियूं आहिनि, पर असां ग़रीबनि जे लाइ रोज़गार लाइ जॻह कान्हे का। हुननि जो त रोड रस्तनि ते बीहण करे टाउन इंतज़ाम ऐं पुलिस एहलकार पिणु खेनि सख़्ती सां पेश अचनि था। हुननि बल्दिया जे वज़ीर DC खां मुतालबो कयो त फौरी तौर ते मार्केट ॾिनो वञे, ॿी सूरत में संदनि एहतिजाज जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।